दुआ मंगी सां जेको मेन अक्यूज़ड आहे जेको उन केस में उहो अॼु पुलिस वठी वई उनखे शॉपिंग मॉल जेको आहे उहो जूता नया वठणा पोइ उहो शॉपिंग मॉल जे हिकिड़े तरफ़ खां एंटर थियो ॿिए तरफ़ खां हले वियो। ॾिसो हीउ एॾो हीनियस क्राइम हो त हीउ हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी छोकिरी खे भुंग लाइ अगवा कयो वियो ऐं हुन में हू जेको हुन सां गॾु छोकिरो हो वीचारो अॼु ताईं चवनि था पैरालाइज़्ड आहे मफ़लूज आहे। एॾे ख़तरनाक ॾुहारी खे पुलिस वारा शॉपिंगूं कराइनि पिया अथनि पिया, शर्म नथो अचे। यानी ॻाल्हि आहे त हिकिड़ी मतिलबु भाई अवल त कंहिंखे बि तव्हां ॿकरी जे चोर खे बि नथा शॉपिंग कराए सघो, पर करप्शन एतिरी असांजे पुलिस जे सिस्टम में ऐं सॼे मामले में एतिरी झल आहे ऐं अगरि पैसा न ॾियो त पोइ त पुलिस उहो कमु करे थी जेको बसि अला पनाह ॾे। हाणे थियो छा, हू हू हेठियां जेके कॉन्स्टेबल ऐं वग़ैरह हुआ उन्हनि खे सस्पेंड करे छॾियो अथनि, पर हू एॾो ख़ौफ़नाक ॾुहारी जेको आहे उहो अगरि जेको जंहिं छोकिरी खे अगवा कयो भुंग लाइ उहो वरी हाणे किथे घुमंदो फिरंदो हूंदो, शर्म नथो अचे शॉपिंगूं कराईंदा वञनि था यार। पुलिस जो हाणे बसि इहो ई कमु रहिजी वियो आहे। ऐं हिकु इहो वरी असां वटि हिकिड़ो चइजे न त हिकिड़े जेके असां वटि सुठा जेके हुननि खे उहे क़ैदी बाअसर जेके क़ैदी हूंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वरी इहो मिसाल नओं एडप थी वियो असांजे। बसि बाअसर छा हूंदो, हिकिड़ो क्रिमिनल हूंदो, पैसा आहिनि न, ॾिसो हिन में असर वसर कुझु कोन हूंदो। हीअ को जीअं ॿियनि लाइ चयो थियो उनखे जेलनि खां हॉस्पिटल मुंतक़िल कयो, उहो असर पैसो बि हूंदो आहे असर बि हूंदो आहे। हिते रुगो पैसो हूंदो, हिकिड़ो ॾोहारी माण्हू हिन जो कहिड़ो असर हूंदो, सिर्फ़ु पैसो हूंदो। ऐं पैसे में जेतिरो असर आहे चवंदा आहिनि यार जेको कमु पैसो कराए सघे थो सिफ़ारिश नथी कराए।